ख़बर शामिल कयूं पिया नोश़रोफिरोज का। पाकिस्तान पीपल्स पार्टी के लॉन्ग मार्च में अॻूणे सूबाई वज़ीर पीपी डिवीज़नल सदर ज़ियाउल हसन लंजार पारां मोरो वारे जलसे में अॻूणे वज़ीर आज़म पाकिस्तान मरहूम गुलाम मुस्तफ़ा जतोई के गद्दार चवण खिलाफ़ नेशनल पीपल्स पार्टी नोश़रोफिरोज के कारकुनन पारां प्रेस क्लब नोश़रोफिरोज अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे की अॻुवाणी अॻूणो काउंसलर NPP अॻुवान डॉक्टर काशिफ मुस्तफ़ा मेमन, मारूफ पीरज़ादो, मोहम्मद अमीन राजपर, सैयद हसनैन शाह, नज़ीर मेमन, कको उमरानी, सज्जाद मेमन, गुलाब सियाल ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौके ते अॻुवाननि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जतोई ख़ानदान हमेशा शराफ़त अमन वारी सियासत कई आहे। गुलाम मुस्तफ़ा ख़ान जतोई के शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजो चाचा सॾींदी हुई, पर मोरो वारे जलसे में ज़ियाउल हसन लंजार एक अज़ीम माण्हूअ खिलाफ़ जेकी ग़लत अल्फाज़ ॻाल्हाया आहिनि उन जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। उन्हनि चयो त सियासत ऐं सियासी मेड़ाका करणु हिकु जमहूरी अमल आहे, पर कंहिंजी ज़ात ते हमिलो करणु किथां जी शराफ़त आहे।